दोस्तों ही वीडियो ख़ास करे तव्हांजे लाइ मां ठाहियां थो। हिकिड़ो मुहावरो आहे सिंधीअ में त अचो त खेत खेड़ियूं संग उपाए सोन मेरियूं, पर अचो त हाणे फेसबुक तां पैसा कमायूं। मुंहिंजी कमाई शुरू थी वई आहे। तव्हांखे मां ॿुधाइण थो चाहियां, तव्हां सां शेयर थो करणु चाहियां जो तव्हांजो लख महिरबानियूं। तव्हां असांजा वीडियो शेयर कया ऐं लाइक कया, उनजो असांजो हौसलो वधियो ऐं असांजी हाणे इनकम शुरू थी वई आहे। हाणे तव्हां कीअं कमायो इहो तव्हांजे लाइ ख़ासि हिन ते वीडियो ते मशवरो आहे। मोबाइलूं सुठियूं आहिनि हथ में, पोइ वीडियो छो न ठाहिजनि। पर हाणे वीडियो ठाहिण जो तरीक़ेकार हीअ आहे, सभ खां पहिरियां त वीडियो तव्हां ठाहियो त उन ते तव्हां पंहिंजो आवाज़ु हुजे, पंहिंजो कॉन्टेक्ट ठाहियो या कंहिं ॿिए जो ई आवाज़ु हुजे भली, पर तव्हां वीडियो बनायो पंहिंजी मोबाइल तां, उन खे तव्हां अपलोड कयो। ऐं उन ते जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त म्यूज़िक लॻायूं त पोइ म्यूज़िक फेसबुक वारनि जी जेका फ्री आहे उहा लॻायो। फेसबुक जी फ्री म्यूज़िक लॻाइण सां तव्हां ते कॉपीराइट में न ईंदो। पर जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिं बि गाने जो कलाम धुन गाना वग़ैरह हणंदव त उहो कॉपीराइट में अची थो वञे। पोइ उन ते उहो तव्हांजो मोनेटाइज़ न थींदो चैनल, भली 10 लख फॉलोअर थी वञनि, 5 लख थियनि, 2 लख थियनि, पर तव्हांजो पोइ उहो मोनेटाइज़ न थींदो, पैसा न ईंदा। हाणे मुंहिंजो त रुॻो जेको आहे सो 1000 ते मोनेटाइज़ थियो, 10,000 ते रजिस्टर मुकमल, मां रजिस्ट्रेशन थी वई आहे मुंहिंजी फेसबुक वारनि वटि। हाणे मुंहिंजनि वीडियोनि ते वधीक अञा इश्तिहार हलंदा ऐं मां जेको हीउ वीडियो ठाहियां थो हिन महिल, ऐं इन खां पोइ जेको तव्हांखे मां आख़िरी जेका मूं पंहिंजी कमाई कई आहे पेज तां हिकिड़े वीडियो जी, उहा हिकिड़े वीडियो जी मां तव्हां सां शेयर कंदुसि। उहा वीडियो रखंदुसि आख़िर में, उन ते तव्हां ॾिसिजो त उन ते केतिरी कमाई थियल आहे। उहा तस्वीर हूंदी, उन तस्वीर खे तव्हां ॾिसी वठंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। तो दोस्तो इहो आहे त कॉपीराइट में तव्हां न वञो। ऐं वीडियो केतिरा बि तव्हां सुठा ठाहींदो, भली केतिरियूं धुनूं तव्हां सुठियूं लॻायो, जलाल चांडे जा कलाम लॻायो या कंहिं ॿिए कहिड़े बि फ़नकार जा लॻायो, पर तव्हांजो मोनेटाइज़ेशन न थींदो या कॉपीराइट में अची वेंदो। कंहिंजो वीडियो ॿियो खणी तव्हां हलाए छॾियो त बि न ईंदो। ॿिए वीडियो खे तव्हां शेयर भली करे छॾियो, पराए वीडियो खे पंहिंजे पेज ते शेयर करे मथां 2-3 लफ़्ज़ लिखी छॾियो त तव्हांजा फॉलोअर वधंदा उन ते बि। ऐं ॿियो इहो आहे त फॉलोअर वधाइण जो ख़ासि सबबु इहो आहे त फॉलोअर कीअं वधिजनि, त तव्हां ॿियनि खे फॉलो कयो, उन्हनि खे कमेंट कयो, उन्हनि खे तव्हां शेयर कयो, मथां 2 लख अखर 2-3 अखर पंहिंजा लिखी छॾियो त हीअ वीडियो में छा थो चवे। उहा कमाई तव्हांखे न मिलंदी, पर तव्हां वटि कॉपीराइट बि न लॻंदो ऐं वीडियो अॻिते वेंदी। दोस्तो हाणे मां तव्हांखे पंहिंजो वीडियो ॾसां थो, ऐं इन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सुठी सम्झ में अचे त वीडियो शेयर कयो, लाइक कमेंट कयो। हक़ मौजूद जे लतीफ़ जी ॿोली।